बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। एक दफ़ो वरी असां जेका केमिस्ट्री जी मुख़्तलिफ़ टॉपिक्स जी सीरीज़ हलायूं पिया, उन में फोर्थ वीडियो सां गॾु हाज़िर आहियूं, जंहिंमें असां सॉल्यूशन ऐं सस्पेंशन खे डिस्कस कंदासीं। त सॉल्यूशन ऐं सस्पेंशन पहिरीं पाण डिस्कस कंदासीं त एक्चुअली सॉल्यूशन छा थींदो आहे, सॉल्यूशन आहे छा। सॉल्यूशन बुनियादी तौर ते आहे होमोजीनस मिक्सचर। हाणे लफ़्ज़ आहे होमोजीनस। होमोजीनस माना किन बि ॿिनि शयुनि जो अहिड़ो मिक्सचर, ॿ या ॿ खां वधीक बि थी सघनि थियूं, पर ॿ या ॿ खां वधीक शयुनि जो अहिड़ो मिक्सचर जेको यूनिफॉर्म कंपोज़िशन हुजे, जंहिंजी आसान लफ़्ज़नि में चऊं त जंहिंमें जेका पार्टिकल्स आहिनि उन्हनि जो जेको रेशियो आहे, उन्हनि जो जेको तनासुब आहे, सॼे सोल्यूशन में हिकु जहिड़ो हुजे। बिल्कुल सादनि लफ़्ज़नि में जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां त जॾहिं बि कंहिं मुख़्तलिफ़ कंपोनेंट्स खे, मुख़्तलिफ़ कंपाउंड्स खे मिक्स कजे ऐं उन जो जेको मिक्सचर ठहे, उन जेको सोल्यूशन ठहे, उन सॼे में उहो कंपाउंड हिकु जेतिरो विरहायल हुजे। जीअं पाण जेकॾहिं खंडु ॻारियूं था पाणीअ में, त पाणी ज़ाहिर आहे उनजो थोरो टेस्ट थोरो मिठो थी थो पवे। त हाणे उहो ईअं नाहे त सरफेस वारो माना सतह वारो पाणी वधीक मिठो हूंदो या तरे वारो पाणी वधीक मिठो हूंदो। लूणु डिज़ोल्व था करियूं पाणी में त लूणु ॻरी वेंदो पाणी में। ॻरी वञण खां पोइ लूणु जेको पाणी जो ज़ाइको थोरो नमकीन थी थो पवे, त उहो नमकीन ज़ाइको सॼे पाणी जो हिकु जेतिरो नमकीन हूंदो। खंडु विझण सां सॼे पाणी जो ज़ाइको हिकु जेतिरो मिठो हूंदो। खंडु कंहिं हिकिड़े पोर्शन में जमे थियल कोन हूंदी, माना खंडु सॼे पाणी में बराबरि तक़सीम थी चुकी आहे। त अहिड़ी मिलावत, अहिड़ो मिक्सचर जंहिंमें उन जा जेके अज्ज़ा आहिनि, जेके कंपोनेंट्स अवां उनमें डिज़ोल्व कया आहिनि, उहे बराबरि नमूने सॼे में पखिड़िजी वञनि, विरहाइजी वञनि, फैलिजी वञनि, त इन खे होमोजीनस मिक्सचर चइबो आहे। हाणे इहो सॉल्यूशन ॿिनि शयुनि जो बि थी सघे थो, जीअं लूणी पाणी, खंडई पाणी, पर ॿ खां वधीक बि थी सघे थो। जीअं हिकिड़े ई पाणी जो बर्तन आहे, हुन में थोरो खंडु विझी छॾियो, थोरो लूणु विझी छॾियो, अहिड़ो ॿियो बि को कंपाउंड हुन में ऐड करे छॾियो, उहे ॿ टे शयूं ऐड करे छॾियो, हुनखे अवां डिज़ोल्व करे छॾियो, ॻरी वियूं उहे शयूं, इहो थी वियो होमोजीनस मिक्सचर। हाणे कंहिं बि सॉल्यूशन में हिन जो मतिलबु आहे त सस्पेंशन आहे हेट्रोजीनस मिक्सचर। मतिलबु ही ॿई मिक्सचर आहिनि, सॉल्यूशन बि मिक्सचर आहे, सस्पेंशन बि मिक्सचर आहे, को ॿियो इन्हनि में फ़र्क़ु न आहे। ही आहे होमोजीनस, जेको सॼो सॉल्यूशन हिकु जहिड़ो थी वञे, सॼो मिक्सचर हिकु जहिड़ो थी वञे। सस्पेंशन जंहिंमें सॼो मिक्सचर हिकु जहिड़ो न थिए। हाणे जीअं या असां अञा बि आसान लफ़्ज़नि में ॿुधायूं त जेकॾहिं पाण कंहिं वारी खे पाणी में हणूं था, वारी पाणी में पखिड़िजण खां पोइ बि उन जा जेके ज़रा आहिनि उहे असांखे नज़र अचनि था विद आर नेकेड आई, त उन जे लाइ असांखे माइक्रोस्कोप जी ज़रूरत नथी पवे। त अहिड़े मिक्सचर खे वरी चइबो आहे हेट्रोजीनस मिक्सचर, ऐं इहो हेट्रोजीनस मिक्सचर खे नालो ॾिनो वियो आहे सस्पेंशन जो। त सॉल्यूशन ऐं सस्पेंशन में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे? बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त सॉल्यूशन में जेके हुनजा नंढा नंढा पार्टिकल्स हूंदा आहिनि, जेका असां शइ ॻारी आहे, उन जा पार्टिकल्स असांखे ज़ाहिरी अख सां नज़र न ईंदा, उन्हनि जी साइज़ तमामु नंढड़ी हूंदी आहे। सस्पेंशन, हिन में जेके पार्टिकल्स आहिनि उहे असांखे ज़ाहिरी अख सां बि नज़र अची सघनि था, माना उन्हनि जी साइज़ वॾी हूंदी आहे। इन जे करे हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु आहे त सॉल्यूशन जेको हूंदो आहे उनखे अवां फिल्टर कोन था करे सघो, मतिलबु उनखे अवां छाणे नथा सघो, छो त हुन जा एतिरा पार्टिकल नंढड़ा हूंदा आहिनि। जेकॾहिं अवी फिल्टर पेपर वग़ैरह लॻाईंदव ऐं पोइ उन पाणी खे हारींदव उन ते, त पाणी बि उन्हनि फिल्टर पेपर जे सन्हनि सुराखनि मां सीप आउट थी वेंदो, हेठि हलियो ईंदो, ऐं जेके हुन में NaCl या जेको बि सॉल्यूशन जा पार्टिकल्स आहिनि उहे बि उन में हेठि अची वेंदा उन्हनि नंढनि सुराखनि मां। जॾहिं त सस्पेंशन खे अवी सेपरेट करे सघो था फिल्ट्रेशन जे ज़रिए, माना पाणी आहे, हुन में रेती पई आहे, हुन में वारी आहे, या हुन में अहिड़ो को मटीरियल आहे जंहिंजा पार्टिकल्स असांखे नज़र पिया अचनि, हुनजी साइज़ वॾी आहे,
त उनखे बि जेकॾहिं छाणींदव त पाणी उन मां सॼो हेठि अची वेंदो फिल्टर थी, ऐं जेके उन में सॉल्यूट जा पार्टिकल्स आहिनि उन्हनि जी साइज़ वॾी हुअण जे करे उहे मथे रहिजी वेंदा, माना असां सेपरेशन करे सघूं था, असां उन्हनि खे अलॻि करे सघूं था हिकिड़े ऑर्डिनरी मेथड ज़रिए, हिकिड़े आम तरीक़े सां असां उन्हनि खे अलॻि करे सघूं था। सस्पेंशन जो मिसाल खोड़ सारियूं मेडिसिन्स आहिनि, जीअं हिकिड़ी म्यूकेन सीरप आहे जेका मैदे जी एसिडिटी वग़ैरह जे तेज़ाबियत जे लाइ उहा इस्तेमालु थींदी आहे। उन ते तव्हां ॾिसंदव त उन म्यूकेन सीरप जे हेठां लिखियलु हूंदो आहे एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड ऐं उन जे हेठां लिखियलु हूंदो आहे सस्पेंशन। जंहिं मेडिसिन ते सस्पेंशन लिखियलु हूंदो माना हुन में जेका दवा हूंदी उहा पाउडर फॉर्म में हूंदी आहे। अवां उनखे हिलाईंदव सॼो पाउडर फैलिजी वेंदव, अवां उनखे सिर्फ़ु अधु मिंट लाइ छॾींदव त सॼो पाउडर सेटल डाउन थी वेंदो, हुनजा पार्टिकल हेठि वेही रहंदा, पार्टिकल पकड़ियल कोन रहंदा, त उहो सस्पेंशन आहे। हिन जो मतिलबु आहे सोल्यूशन ऐं सस्पेंशन में जेको फ़र्क़ु आहे उहो पार्टिकल्स जी साइज़ जो फ़र्क़ु आहे।